दोस्तों अस्सलाम वालेकुम। हक मौजूद जीएस उम्मीद है तव्हीं सब खुश हूंदा। साथी लाहौर में जो वाक़ियो 2-3 ॾींहं पहिरीं पेश आयो आहे, जेका मोटरवे ते माई सां ज़बरदस्ती ज़ना थिया, उन गाॾी जा शीशा भञी हुनखे खणी वञी मासूम ॿारनि जे साम्हूं ज़ना कई अथनि। उन मामले ते थोरो मथा छॾे त रखूं था। ॻाल्हि ॾाढी ज़बरदस्त उहो उन में हीअ आहे जेको उन ते पंजाब पुलिस जो बयानु आहे, उहो ॾाढो ॿुधण जहिड़ो आहे, जेको तव्हां ताईं पहुतल हूंदो मुंहिंजे ख़्याल में। उहो कीअं त पंजाब पुलिस जो जेको ज़िम्मेवार उहिदेदार आहे उहो थो चवे त राति जो देर सां माई मोटरवे ते निकिती छो। हे पाकिस्तान आहे, छो जो माई ॿाहिरि मुल्क जी आहे। ॿियो हुननि इहो हुन में सवाल रखियो आहे त ड्राइवर पाण सां गॾु छो कोन खयईं। ऐं टियों हुननि उन में इहो शर्त रखियो आहे त गाॾीअ में तेल सही अंदाज़ में न छो भरायो, छो कोन भरायो। अजब जहिड़ी ॻाल्हि आहे। तव्हां कंहिं माई के जेका माई आहे जंहिंसां मासूम ॿार साण आहिनि, उन्हनि सां ज़बरदस्ती ज़ना थी आहे मासूमनि जे साम्हूं, पर उन खां पोइ बि जेके सभु तोहमतूं या जेके इल्ज़ाम या जेके गुनाह आहिनि, वरी बि पंजाब पुलिस उन माई जे मथां मड़े छॾिया आहिनि। उन हिकिड़ो लतीफ़ो मूंखे ॾाढो ज़बरदस्त यादि थो अचे, जेको इन सॼे इन पसमंद इन जी जेका आहे छा चवंदा आहिनि अकासी थो करे। कीअं वताए फ़क़ीर जी हिकिड़े दफ़े गऊं चोरी थी वई, गऊं जो वताए चोरी थी वई त ॻोठ जे वेठो उताक में सुबुह जो सॼे ॻोठ खे ख़बर पई आहे वताए जी गऊं चोरी थी विया। हिकु ॻोठ वारा अचे वेठसि उतां, हिकिड़े चयुसि वताए खे त वताए मूं तोखे चओ न भाउ त लोढ़ो हणाए या कोट कढाए, न त चोर गऊं काए वेंदई। वताए चयुसि हा तो चयो। ॿियो चयुसि वताया मूं तोखे चयो न त भाउ को धनार रख जेको हिन गऊं जी मालिकी करे, न त चोर काए वेंदई। वताए उन खे बि चयो त हा तो चयो। टियों थियो, उन चयुसि वताया मूं तोखे चयो न त भला जेकॾहिं ॿियो सफ़ा कुझु नथो करी त पोइ बि कुतो धार त जेको पोइ बि हिन भौंकण खां पोइ तोखे ख़बर पए त मथां चोर गऊं काए वञणी। वताए टिनी जूं ॻाल्हियूं ॿुधी उथियो, उथी बीहे हुननि खे ॾिसी चवणु लॻो ॿुधो तव्हांजी त हितां घिरी हितां सभु ॾोह मुंहिंजो आहे या हुन चोर जो बि को ॾोह आहे जेको गऊं कायो आहे। चवण जो मतिलबु इहो त जेको इहो सभु इल्ज़ाम पंजाब पुलिस हुन माई जे मथां आहिनि, इहो सभु ॾोह उन माई जो या उन्हनि जो बि को ॾोह हो जन हिन माई सां इहो अहिड़े क़िस्म जो हशर या अहिड़े क़िस्म जी ज़्यादती कई आहे। इन खां वधीक ॿियो कुझु कोन था ॻाल्हायूं।